अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। अॼु मुंहिंजो जेको टॉपिक आहे उहो आहे अकरकरो। हीअ हिकु ॿूटे जी पाड़ आहे। हीउ ॿूटो जेको आहे सो अफ्रीका में थींदो आहे। हिन जो असुलु वतन जेको आहे सो शुमाइली अफ्रीका हुआ, पर अल्जेरिया, शाम, यूनान, स्पेन, हिंदुस्तान, बांग्लादेश ऐं कश्मीर में बि ॿूटो थींदो आहे। हीउ ॿूटो ज़मीन ते मफ़रूश हूंदो आहे। हिन जा ॿूटे जा कुझु क़िस्म बि आहिनि। हिन जो जेको गुलु आहे उहो सफ़ेद थिए थो। हिन जो ॿियो क़िस्म जेको आहे सो शाम जे मुल्क में थिए थो। हिन जो ॿूटो बाबूने जहिड़ो थिए थो। हिन जो ॿियो क़िस्म ॿूटो सौंफ़ जे ॿूटे जहिड़ो थिए थो, जंहिंजो क़दु माण्हू जहिड़ो थिए थो। हिननि जा आफ़ाल अकरकरे जहिड़ा थियनि था। हिन जो गुलु सफ़ेद ज़र्दी माइल थिए थो। हिन जी पाड़ दवा तौरु कमु अचे थी। ही पाड़ आंगुर जहिड़ी थुल्ही ग्रांठ जहिड़ी थिए थी। ही पाड़ सख़्तु ऐं खरी थिए थी। उन जे मथां गुंज थियनि था। ही पाड़ ॿाहिरां भूरे काराइण माइल ऐं अंदरां सफ़ेद थिए थी। मिज़ाज जेको आहे सो हुनजो गरम ख़ुश्क दर्जो 3 आहे। नुक़सानु जेको आहे ॾींदड़ आहे फिफड़ण लावा। मुसल जेको आहे सो हुनजो मुनका ऐं कतीलो आहे। ज़ाइक़ो हुनजो तेज़ हूंदो आहे। बदल जेको आहे सुंड पिपरी माखी आहे। मिक़दार ख़ुराक जेको आहे हुन खां जेका आहे उहा 1 खां 3 ग्राम ताईं आहे। सितारो जेको आहे सो अहले निजूम हिन जी निस्बत मुरीख़ ॾे मनसूब कनि था। अकरकरे जा तमामु सुठा फ़ाइदा आहिनि। हिन जो तेल बि निकिरंदो आहे। सुदन खे खोले थो, दिमाग़ जे फज़लात खे ख़ारिज करे थो, बलगमी मादनि खे तहलील करे थो। लकवो, फालिज, रेशा, कज़ा, सक्तो, सीने जो सूरु, अर्कनसा, ज़ुफ़्पा, हिबक, ॾंदनि जे सूर, जोड़नि जे सूर ऐं सूरत अंज़ार में मुफ़ीद आहे। हेज़ ऐं पेशाब खे जारी करे थो। अकरकरो पाणीअ में काढ़े गुरिड़ियूं करण सां ॾंद मज़बूत थियनि था। ऐं अकरकरो सुफ़ुफ़ करे 1 ग्राम थोरी माखी मिलाए ज़ुबान ते मिलण सां हिबक में मुफ़ीद आहे। अकरकरो सुफ़ुफ़ करे वात जे लुआब में आलो करे आलत ते हणण सां आलत सख़्तु थिए थी ऐं मुजामत में लज़त अचे थी। ॿारनि खे गले में पाराइण सां उमी सुबियान में मुफ़ीद आहे। मनीअ खे वधाईंदड़ दवाउनि सां गॾु इस्तेमालु करण सां कुवत बाह खे वधाए थो। हिन जो जेको तेल आहे उहो जेके गरम आहे ऐं जेके थधि में जेके बीमारियूं थियनि थियूं जीअं गोॾनि जो सूरु आहे, पुठनि जो सूरु आहे, ॿांह जो सूरु आहे, उन ते मालिश कयो वञे थो। अकरकरो 40 ग्राम माखी 200 मिलीलीटर में मिलाए रोज़ानो अधु चमचो खाराइण सां पुढ़ाइप में मुफ़ीद आहे। बदन में कुवत ईंदी आहे, चुस्ती ईंदी आहे। अकरकरो ऐं सुंढ गॾाए इस्तेमालु करण सां दिलि जा मर्ज़ ख़तमु थी वेंदा आहिनि। लौंग सां गॾु अकरकरो खाराइण सां बदन जो ज़ोफ़ न थींदो आहे, बदन में चुस्ती ईंदी आहे। ट्रिफलो, अकरकरो ऐं मिश्री सुफ़ुफ़ करे खाराइण सां पेशाब जी जेका रुकावट थी वेंदी आहे उहा ख़तमु थी वेंदी आहे। अकरकरो सुफ़ुफ़ करे माखीअ में मिलाए ज़ुबान ते मिलण सां जेको वात जो ज़ुबान जेको ज़ाइक़ो जेको ज़ाइल शुद्ध थी वेंदो आहे उहो बहाल थी वेंदो आहे। अकरकरो 1/2 ग्राम सुफ़ुफ़ करे माखी 5 मिलीलीटर में मिलाए चटाइण सां बलगमी खंघ में फ़ाइदो थिए थो। अॼुकल्ह अकरकरो नकुल बि अचे थो जंहिंजी सुञाणप इहा आहे त वज़न में हल्को हूंदो ऐं भञण ते अंदरां हल्को ज़र्द या भूरो हूंदो। पंसारनि वटां जेके संडियूं पाड़ूं मिलनि थियूं उहे कंहिं कम जूं न आहिनि।